नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में ईद उल अज़हा जे मौक़े ते खिपरो में ख़रीदारी में वाह थी वई है। खिपरो जे बाज़ारनि में रश ईद जे मौक़े ते शहरी पंहिंजी ख़रीदारी में मसरूफ़ त दुकानदार कारोबार में रुधल है। इन मौक़े ते शहरियुनि जो चवणु आहे त 4 महीना बाद अॼु खिपरो जी मार्केटनि में रश आहे। कोरोना जी खौफ़ सबबि शहरी घरनि ताईं महदूद थिया हुआ। ईद ख़ुशियुनि जे मौक़े ते हिन में पंहिंजे ॿारनि जी ख़रीदारी जे लाइ अॼु मार्केटनि में रुख़ कयो आहे। महांगाई जीअण जंजाल करे छॾियो। महांगाई सबबि शयूं महांगियूं थी वियूं आहिनि। शयुनि जा अघ आसमान सां ॻाल्हियूं करण लॻा आहिनि। जॾहिं त ईद जे मौक़े ते किथे बि SOPs ते अमल दरामद न थी सघियो आहे। हुकूमत जे ॾिनल SOPs जी ख़िलाफ़ वर्ज़ी कई पई वञे। रोड ते ट्रैफ़िक जाम आहे। शहरी वॾी तादाद में मार्केटनि जो रुख़ कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।